वो माशाल्लाह ईद नमाज वली थी वई ॾाढी वॾी थी वई यार ईद नमाज़ माशाल्लाह सॼो मस्जिद भरियल हो। ॿिया पुट काथे काथे घुमण वेंदी ईद जी ॾींहुं? जी वो मां जा दोस्त छन तो स्विमिंग पूल लॻासे पार्क कंदासे ऐं झूलन कंदासे। ठीक आहे पुट भली वञ झूलन ते बि वञ पार्क बि वञ पर पहिरियां हाणे नाश्तो करे मानी खाई पोइ वञजांइ सही आहे ऐं पंहिंजो ख़्यालु कजांइ पुट ईद जी रश हूंदी आहे ॾाढी जी तुंहिंजी भेण लाइ काॾे बि ज़ाहिर न आहे असमारा ओ बाबा असमारा अबू ईद मुबारक ईद मुबारक बाबा खुश हैं हाँ सब ईद मिले ईद मुबारक तैयार थी वई पुट हां तैयार बाबू माशाल्लाह मुंहिंजी धी नवनि कपिड़नि में प्यारी थी लॻे अबू मूंखे ख़र्ची ॾेन ईद जी मां दोस्तनि सां वेंदमि झूलन ते जीअं वो मूंखे बि ॾियो। हाँ पुट ख़र्ची ॾियां थो हाँ तो खुश आहीं ठीकु आहे हीअ कयो हीअ 100 रुपया ईद जी ख़र्ची वठो हाणे जेका खेॾो झूलन ते वञो का शइ खाओ सही आहे थोड़ा पुट हाली रखी सुभाणे ॿिए ॾींहुं मूंखे ॿिया पैसा मिलंदा पोइ मां तव्हांखे ॿीहर बि ॾींदुमि अञा बि 3 ॾींहं ईद हूंदी आहे खाली हिकिड़ो ॾींहुं न आहे ईद वठि पुट ना अबू मां 100 रुपया ना मां 500 रुपया खणंदमि वठि मुंहिंजी अम्मी 100 रुपया वठि पुट हाली ना अदी न आहे मुंहिंजी धीउ न आहे प्यारी अदी आहे न हाली तूं वठि दोस्त ना खेॾ पोइ तोखे मां सुभाणे ॾींदुमि ठीकु आहे ठीकु आहे पुट हाणे तो ख़र्ची मिली अबू मां दोस्तनि सां वेंदमि हाणे सोनिया बच्चा कराई आहे ठीकु आहे पुट तूं सनम सां वञी खेॾ पोइ झटि पोइ भाउ बि वेंदो नाश्तो करे वठे वरी खे बुख लॻंदी आहे ठीकु आहे पुट अलाह ख़ैर कंदो ठीकु आहे राज हमारा देर के याचे तो झूलन ते वाली हाल ईद मुबारक ईद मुबारक मां के 100 रुपया खर्ची मिला 500 मुझे 1000 खर्ची मिला मां के 100 रुपया खर्ची मिला 500 मुझे 1000 अब 100 रुपया मिले सफा घट मिली तो हां छा करा मां मुझे नौकरी भी ना आया 2500 करे पोस तुके झूलन ते वठी वेंदासी 100 रुपया में वठी वेंदासी बी में पंहिंजे अब्बू खां पुछा करे अचां थी हा तू इते ही भूल जाए ठीकु आहे पुट ख़र्ची मिली वई थी हाणे वञी शइ बि वठि अञा ताईं तयारु नथो छो अबू वठ पाण 100 रुपया मूंखे 500 या 1000 रुपया ॾे मैं सॼनि दोस्तनि खे शरीफ वारनि खे सभिनीनि खे 1000 रुपया या 500 रुपया मिलियो आहे तू सिर्फ गरीब अबू आहे छो पुट 100 रुपये में छा आहे बाबा ॾिस भाउ खे बि 100 ॾिनो आहे वॾे अॾे खे बि 100 रुपयो ॾिनो आहे 100 रुपये खोड़ न बाबा वञी ख़र्ची कर न 100 रुपया ना मां 500 रुपया ही खणंदमि अम्मी 500 रुपया हिन वक़्तु मूंखे न आहे पुट मां सुभाणे वठी ईंदुमि कंहिं दोस्त खे वाजो करी खर अम्मी ख़र्ची ना मां 500 रुपया दे मां 500 रुपया पुट रख 100 रुपया अम्मी ख़ैर आहे मां तोखे सुभाणे ॿिए ॾींहुं ॾींदुमि बाबा मूंखे पैसा मिलंदा मुंहिंजा मज़ूरी जा पैसा फाथिया पिया आहिनि सेठ वटि मां तोखे सुभाणे ॾींदुमि बाबा अबू ॾेणो अथई त दे न त मां वेंदमि न त मां ई न वेंदमि हेठि मूंखे हल मां न वञाईंदमि पुट रो न बाबा असमारा अबू एतिरो किनो आहे मूंखे 100 रुपया इन ईद जी ख़र्ची में हुननि जो अबू कहिड़ो सुठो आहे मुंहिंजे दोस्तनि जो अबू 1000 या 500 त ॾींदो आहे न मूंखे सिर्फ़ु 100 रुपया ॾिनई अबू के इसने मूंखे 100 रुपया पकड़ाए 50 रुपया तो झूलो ईंदो आहे सोनिया अबू उनखे 500 ॾिनो आहे मांजो अबू एॾो कंजूस आहे कंजूस अबू आहे मां न करदमि ईद हस्कारी भी सैंडल लाइ हुयसि पैसा मगर ईद जी ख़र्ची जे लाइ पैसा न हुया सभिनीनि हे कपिड़ो बि त केॾो किनो आहे सभिनीनि 1000 जो वरितो आहे मूंखे अबू हे 500 जो कपिड़ो वठी ॾिनो आहे असमारा ईद जो पार आहे अम्मी न रो रोण सुठी ॻाल्हि न आहे बाबा रख मूंखे ना यार मां न मनाईंदमि ईद अम्मी मां तोखे वठी थो ॾियां पैसा वञी कंहिंखां उधार सुधार वठी थो अचां बाबा तूं रो न मुंहिंजी अम्मी पहिरीं वञी करे वठी अच मां न त मां ई न मनाईंदीमांव मूंखे मुंहिंजी क़िस्मत एतिरो मजबूर कयो आहे जो मां पंहिंजे ॿारनि खे ईद जी ख़र्ची बि नथो ॾेई सघां या अल्लाह पाक मूंखे अहिड़ा ॾींहं छो ॾेखारिया थी मुंहिंजे अॻियां मुंहिंजी औलाद रोए थी तूं न रो पुट उदास न थी मां वञी कंहिं पाड़े वारे खां उधार वठी अची तोखे ख़र्ची ॾियां थो बाबा ठीकु आहे मूंखे पहले दे पोइ मां ईद मनाईंदमि न त मां न मनाईंदमि
ठीक है पुट, तो वे मां अचां थो। ठीक है। अस्सलाम वालेकुम उस्ताद साहब। उस्ताद तव्हां ईद मुबारक बाबा। ॿियो उस्ताद, ॿियो ख़ैर आहे उस्ताद? ईद मुबारक, बढ़िया आहियो ख़ैर सां? महिरबानी उस्ताद। उस्ताद मां अॼु ईद जे ॾींहुं तव्हां वटि हिकिड़ो अर्ज़ु खणी आयो आहियां ऐं महिरबानी करे मूंखे ख़ाली बि न मोटाइजो। असल में उस्ताद तव्हांखे ख़बर आहे पूरो महीनो रमज़ान शरीफ़ हुयो, सो घर जा ख़र्चा घणा हुया ऐं मुंहिंजो रोज़गार बि बंदि आहे, तव्हांखे ख़बर आहे। ॿियो महीनो आहे, मूंखे मज़ूरी बि नथी लॻे। महांगाई वारे हिसाब सां मां नंढी खे ख़र्ची ॾिनमि, सो उहा ख़र्ची नथी वठे, उहे थोरा पैसा घटि हुया। महिरबानी करे मूंखे हिकिड़ो 1000 रुपयो ॾियो, मां 500 न्याणी खे 500 पंहिंजे पुट खे ख़र्ची ॾियां। इनशाला जीअं ई मुंहिंजो कमु हलंदो मां तव्हांखे वापसि कंदुमि। उस्ताद बिल्कुलु, मां त अॻिलो कर्ज़ ई आहियां, जेके 4500 रुपया महीनो आहिनि ऐं हे 1000 मिलाए करे 5500 उस्ताद अखियुनि ते ॾींदासीं इनशाला। हाणे ईद जो ॾींहुं आहे उस्ताद, महिरबानी करे मूंखे मोटाए ॾियो। वॾी महिरबानी उस्ताद, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखंदो। मूंखे ख़बर हुई न अब नहीं दो देर कई। अस्मारा पुट, तो यहाँ ते वेठी रोई थी बाबा? हाँ रोती। न रो पुट, अम्मी असल में पैसा तो मूंखे न मिलिया। मां ख़बर हुई न तू न खणी वेंदे पैसा। मां ॾिसो मज़ाक तो कयां, ही वठी मुंहिंजी प्यारी परी 1000 रुपयो, सही आहे? अॼुकल्ह जा ॿार केॾा होशियार हो, पैसे सां मोहबत कयो था। ठीकु आहे, हाणे तूं वञ पंहिंजे दोस्तनि सां खेॾ, ठीकु आहे? अस्सलाम वालेकुम दोस्तो, जीअं ई तव्हां असांजो नंढिड़ो हिकिड़ो इस्लाही मैसेज वीडियो ॾिठो ऐं यकीन कयो त इहा हक़ीक़त आहे। अॼुकल्ह जा जेके हालात आहिनि, वाक़ई माण्हू ॾाढा गुरबत में पिया आहिनि, सो उहे पंहिंजे बचण सां गॾु सुख सां ईद बि नथा करे सघनि। छो त अॼुकल्ह महांगाई जो दौरु आहे, ॿार वेंदा आहिनि पार्कनि ते, झूलनि ते, वॾो महांगो ख़र्चो थींदो आहे। सो जीअं नंढी परफॉर्म कयो, तव्हां ॾिठो। असांजी हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त महिरबानी ख़ुदा लाइ जेके बि तव्हांजे पाड़े में ग़रीब हुजनि, बेवा हुजनि, यतीम हुजनि, उन्हनि खे फितरानो ऐं ज़कात हमेशह टाइम ते ॾियो, जीअं उहे पंहिंजे बचण सां गॾु सुख सां ईद करनि। माशाल्लाह, हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि आई आहे त हिनखे शेयर कजो लाज़मी, ऐं नंढी जी एक्टिंग तव्हांखे वणी त उहो कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। वॾी महिरबानी।